नासरीन मेहड़ में मेहरान टीवी जे सरवाण गुलाम नबी मोराई तरफां बरसात मुतासरन लाइ मोकिलियल रोक रक़म विरहाई वई। समाज सुधारक डॉक्टर मोहम्मद खान शेख, सैयद मोहम्मद शाह, वडेरे नदीम महेसर ऐं सीनियर सहाफ़ी रियाज़ चांडियो तरफां बोड मुतासरन में रक़म विरहाई वई। उन हवाले सां पेश आहे मेहड़ मां रियाज़ चांडियो जी ही रिपोर्ट। किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को छाल दे। ये निगाह मस्ती की मस्तियां, ये निगाह मस्ती की मस्तियां किसी बदनसीब पे डाल दे। किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को छाल दे। किसी दर्दमंद के काम आ, किसी डूबते को छाल दे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां रियाज़ चांडियो। असीं मेहड़ में तहरीक पाकिस्तान के बानी रहनमा सैयद अली अकबर शाह जी हवेली ते मौजूद आहियूं ऐं असां सां गॾु हिते नामेरा समाज सुधारक डॉक्टर मोहम्मद खान शेख ऐं पीर ऑफ मेहड़ सैयद मोहम्मद शाह रिजवी हितां जो राइस मिल एसोसिएशन अॻुवान वॾेरो नदीम महेसर सैयद अली अकबर शाह सानी हिते मौजूद आहिनि ऐं हिते मेहरान टीवी जे सरवाण गुलाम नबी मोराई पारां ॿोध मुतासिरीन जी सहायता लाइ कुझु फंड मोकिलियो वियो हुयो जेको उन्हनि माण्हुनि में तक़सीम कयो वियो आहे। ऐं हिते हिन रिजवी हाउस ते सैयद अली अकबर शाह जी हवेली ते मौजूद आहियूं। असीं हिते वेठल जेके असांजा सिंध जा नाले वारा दानिश्वर अदीब आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु। असांजी हिकिड़ी ॻाल्हि आहे, मोराई साहिब खे पहिरियों असां महिरबानी था मञूं जो असांखे हिन ॾुख जी घड़ीअ में ईअं फुड़ी फुड़ी तलाह थींदो आहे जो साईं असांखे यादि कयो आहे ऐं डोनेशन मोकिलियो अथई, या हुनखे लख शाबस आहे। उहो हाणे आहे दरिया जे हुन पार जो दोस्त आहे, वेठो हैदराबाद में आहे, पर असां इन जे थ्रू सभिनी मीडिया चैनलनि खे ॾिसो न इहा रिक्वेस्ट था कयूं त ॾिसो न डोनेशन तव्हांजो असांखे इहो बि क़बूल आहे, उहो तव्हांजो पैसनि जो हुजे, हिमत अफ़ज़ाई जो हुजे, या जीअं चइबो आहे न त मुआशिरे उन में मसइला हल थींदा आहिनि जिते हर माण्हू पार्ट ऑफ द सॉल्यूशन हूंदो आहे। हर माण्हू सां मसइलो आहे ऐं हर माण्हू हल करण वारनि में पार्ट ऑफ द सॉल्यूशन में थींदो। जीअं हिन महिल मोराई साहिबु असांजो साथ ॾिनो आहे, पर जिन असां कुझु माण्हुनि खे ॾिनोसीं रिलीफ, पर असांजी दिलि ॾाढी ख़ुशि थी वई। सभ खां अॻु में तव्हां मेहरान टीवी ऐं मेहरान टीवी चैनल जो जेको चीफ एग्ज़ीक्यूटिव आहे मोहतरम जनाब इंजीनियर गुलाम नबी मोराई साहब, उनजो थोराइतो आहियां ऐं हुनजी मोहबत आहे ऐं हुनजी साईं अली अकबर शाह रहमतुल्लाह अलैह मुंहिंजे वालिद साहिब सां अक़ीदत आहे, प्यार आहे जो मोराई थी करे मेहड़ाइनि सां एॾी मोहबत थो करे जो मूं त चवां थो हाणे गुलाम नबी मोराई आबलिक मेहड़ा ई चइजे। ऐं हुन पंहिंजे हाल मुताबिक़ जेको कुझु मोकिलियो हिते मोकिली, मुंहिंजे ग़रीब खाने ते रिजवी हाउस ते मोकिलियईं ऐं ख़ासि तौर ते अवां हिते उन्हनि जा रिप्रेज़ेंटेटिव आहियो रियाज़ चांडियो साहिबु, अव्हांखे बि असां एप्रीशिएट था कयूं। अव्हां जो इहो क़दम अमल तव्हांजो साराह जोॻो आहे जो अव्हां मेहड़ाइनि जो पैगाम ओॾे मोकिलियो। त गुलाम नबी मोराई साहिब खे हुन ॿुधायो त बराबरि पाकिस्तान जा ॿिया इलाइक़ा ॿुधाइनि पर ख़ुसूसन सिंध खे ॾाढो नुक़सानु थियो आहे ऐं सिंध में वॾो ज़ियान थियो आहे। 2022 में दरिया जे उलहंदे इलाइक़नि में आयल बोर्ड दरियाई बोर्ड जो नतीजो न हुई, पर 1976 जी बोर्ड जे नतीजे में अॼल FP बंद ऐं MNV ड्रेन मेन नारावेली ड्रेन जंहिंखे असां माण्हू छंडण था चऊं, बंद इंतज़ामिया जो नतीजो हुई, जंहिं सबबु शहदाद कोट, कंबर, लाड़काणो, दादू ऐं जामशोर ज़िलनि जे लॻभॻि 9 लख एकड़ आबाद ज़मीन जेका आहे उन्हनि जा बीठल फसल तबाह थिया। 50 लख खां मथे माण्हू सिधी रीत मुतासिर थिया ऐं केतिरा ई शहर पिणु ॿुॾी विया, जेतोणीकि सिंध उन जो मिसाल जोही ऐं मेहड़ जे शहरनि जी हिमत आहे, मेहड़ जे शहरनि जी हिमत आहे जिन पंहिंजे शहर खे पंहिंजी मदद पाण जे उसूल जे तहत बचायो। अलाह ताला बचायो, अलाह ताला क़ादिर क़दीर आहे, पर अलाह ताला ई मेहड़ ऐं जोही जे वासियुनि खे इहा हिमत ॾिनी, जज़्बो ॾिनो। डॉक्टर मोहम्मद खान शेख साहिबु जहिड़ा माण्हू, वॾेरो नदीम महेसर साहिबु जहिड़ा माण्हू, या हिन इलाइक़े जो जेको MPO फयाज़ अली खान बुट साहिबु जेको सूबाई सलाहकार बि आहे, उहो ख़ुदि बि उते बंधनि ते हुयो, पाचिकनि ते सुतो ऐं उन माण्हुनि में जज़्बो ॼारियो। इन्हनि सभिनी माण्हुनि गॾिजी करे जेके कोशिशूं कयूं आहिनि उन्हनि जूं कोशिशूं मुक़ाबिले सारा आहिनि, उहे तारीफ़ जोॻियूं आहिनि। आपाशी खाते जा जेके ॼाणूगर आहिनि, तजुर्बेकार आहिनि, उन्हनि माहिरीन जी आपाशी खाते जे माहिरीन जी टीम जोड़नि, उन्हनि खे वेही ऐं उन्हनि सां मीटिंग करे उन्हनि सां मशवरो कनि त जीअं 4-5 सालनि खां पोइ अहिड़े क़िस्म जी बोर्ड अचे। हीअ बोर्ड न आहे, हीअ डिज़ास्टर आहे साईं। जीअं त असां मेहरान टीवी जे चीफ गुलाम नबी मोराई साहिब जे तरफ़ां जेका बि असां मेहड़ाइनि जी मदद कई वई, या कंहिं मिस्किन माण्हुनि में जेको बि उनजो हाल हुयो
असां उनजो शुक्रगुज़ार आहियूं। ऐं जीअं त असांजी मेहर जो जेको बि कारोबार जो सिस्टम जेको बि आहे, इंडस्ट्री एरिया जेका बि आहे, टोटल हिन महिल मुकमल तौर ते तबाह थी चुकी आहे। इंडस्ट्री एरिया में असांजो मेन जेको मेहर जो कारोबार आहे उहो राइस मिलूं आहिनि, जेके टोटल हिन महिल मुकमल तौर तबाह थी चुकियूं आहिनि। अलाह मोराई साहब खे ख़ुशि रखंदो, जेको ग़रीब गुरबे जी हिन महिल सार संभाल लहे थो हिन ॾुखे मां। पहिरियां त मेरा टीवी जा दिलि जी गहराइनि सां शुक्रगुज़ार आहियूं जे मोराई साहब जे हिते असांजे मारूड़नि जी मदद कई, माली मदद कई। ऐं ॿियो असां हुकूमत खे अपील था कयूं त पाणी जो ड्रेनेज सिस्टम कढी ॾियनि ऐं जीअं त नुक़सान घणे खां बची वञूं। नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं जंहिंमें नामियारे समाज सुधारक डॉक्टर मोहम्मद खान शेख, सैयद मोहम्मद शाह मेहर, वॾेरो नदीम मैसर ऐं ॿियनि इहो पिणु मुतालबो कयो त इलेक्ट्रॉनिक मीडिया जा जेके समूरा चैनल आहिनि उहे मेराटी जे सराउण गुलाम नबी मोराई समेत कंहिं बि हंध ते हिकिड़ी अहिड़ी मीडिया कॉन्फ्रेंस घुराइनि जंहिंमें इहा ॻाल्हि साम्हूं आंदी वञे त बार बार जेको असांखे ॿोड़ाए वञे थो, इहो छाजे लाइ, इन ते इहा डिस्कस हेठि शइ थियणु खपे। कैमरामैन सैयद मुख़्तियार शाह सां गॾु रियाज़ चांडियो, मेराटी में।